बाबत अहम इजलास थियो आहे। इजलास में 22,617 नौकरियुनि की मंजूरी ॾिनी वई आहे। चीफ सेक्रेटरी पारां समूरनि सेक्रेटरियुनि खे फौती कोटा केस जल्द उकलाइण जी हिदायत कई वई। ममताज शाह पारां समूरनि डिप्टी कमिश्नर इजलास करण जी भी हिदायत। नाज़रीन, अहम ख़बर शेयर कंदा हलूं पिया त सिंध में फौती कोटा ते 7,000 वई आहे। में फौती कोटा बाबत अहम इजलास थियो। इजलास में 22 खातन में 7,331 नौकरियुनि की मंजूरी ॾिनी वई आहे। पारां समूरनि सेक्रेटरियुनि खे फौती कोटा केस जल्द उकलाइण जी हिदायत कई वई। ममताज शाह पारां समूरनि डिप्टी कमिश्नर सां इजलास करण जी भी हिदायत कई वई आहे। इन आहे कराची में सिंध न्यूज़ रिपोर्टर खालिक मंगी सां। खालिक, अपडेट करियो, सिंध में फौती कोटा 7,000 नौकरियुनि की मंजूरी ॾिनी आहे। कहिड़ा में 7,331 नौकरियुनि की मंजूरी ॾिनी वई आहे। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद मुमताज अली शाह वज़ारत हेठि फौती कोटा बाबत अॼु इजलास थियो। इजलास में सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू समेत लाॻापियल खातनि जी कई आहे। जॾहिं त मां इहो ॿुधाईंदो आहियां त 22 खातनि में हिन वक़्तु 317 मंजूरी ॾिनी वई, जंहिंमें ज़राअत खाते रेवेन्यू में 11, कॉलेज एजुकेशन में 7 ऐं सिहत खाते में नौकरियुनि जी मंजूरी ॾिनी वई। जॾहिं त मां खे इहो ॿुधाईंदो आहियां त आबपाशी खाते एजुकेशन में 100 नौकरियुनि जी जेका आहे ॾिनी वई आहे। जॾहिं त वर्क्स एंड सर्विसिस में जेको आहे 8 पब्लिक एंड इंजीनियरिंग में 4 ऐं घरू खाते में 4, जॾहिं त एक्साइज में 4 ऐं खुराक खाते में पिणु जेको आहे 4 नौकरियुनि जी मंजूरी ॾिनी वई आहे। जॾहिं त चीफ सेक्रेटरी पारां फौती कोटा तहत केस जल्द हल करण जी जेको आहे हिदायत जारी कई आहे। जॾहिं त सेक्रेटरी इजलास करण जी हिदायत कई आहे। जी, मेहरबानी, इन हवाले सां तफ़सील ॾिना।